सरथर के चानिया समेजा पाड़े जो गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ स्कूल गुज़िरियल केतरे अरसे का बंद पियल। ॻोठाणनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो, स्कूल खोलाइण जो मुतालबो। इन सिलसिले में ॻोठ जे रहवासियुनि जमाल दर्स, साजन अली ऐं ॿियनि दाईंदे चयो त असांजो ई स्कूल अरबाब दौर में ठहियो, जंहिंखे एतिरो अरसो गुज़री वियो आहे पर खुली न आहे सघियो। असांजो स्कूल अरबाब जे दौर में चानिया पाड़ो ऐं समेजो पाड़े में ठहियो आहे, जंहिंमें को बि उस्ताद कोन्हे। हिते हज़ारां ॿारनि जो मुस्तक़बिल जेको आहे सो दाव ते लॻल आहे ऐं चानिया पाड़ो आहे। उन सां गॾु जोगी, कोल्ही, सैयद, दर्स, टोटल असीं जेके आहियूं उनजा मासूम बचड़ा जेके आहिनि उहे तइलीम खां महरूम आहिनि। बराए महिरबानी असां ते रहम कयो वञे, को उस्ताद ॾिनो वञे, हिन स्कूल जी ज़बून हालत आहे, इन जी कुझु मरमत कराए वञे, छाकाणि जो हिन में केतिरा ई ॿार हिते रहनि था, आसे पासे खां अचनि था, जे हिन दीवार किरण जो ख़तरो आहे। ॿियो महिरबानी करे असां ते रहम खाई असां वज़ीर आला सिंध साईं मुराद अली शाह, वज़ीर तइलीम, उन्हनि खे अपील कयूं था त असांखे जल्द खां जल्द उस्ताद ॾिनो वञे, जीअं त मासूम ॿारड़ा जेके आहिनि उहो तइलीम कराए सघनि ऐं आईंदे जो। हिननि चयो त स्कूल बंदि हुअण करे समेजा पाड़े, चानिया पाड़े, कोल्ही पाड़े, जोगी पाड़े समेत ॿियनि पाड़नि जे समय ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। हिननि वज़ीर आला सिंध, वज़ीर तइलीम सिंध, DC उमरकोट ऐं ॿियनि वसवारनि अख़्तियारनि खां मुतालबो कयो त स्कूल खोलाए ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो वञे। आगा ख़ान चांडियो, पंहिंजी सिंध न्यूज़, कुंडरी।